अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां थो तव्हां ख़ैरियत सां हूंदो ऐं अल्लाह साईं तव्हांखे ख़ैरियत सां रखंदो। अॼु असां फ़ोटूअ जो बैकग्राउंड कट करणु सिखंदासीं त बैकग्राउंड फ़ोटूअ जो कीअं कट थिए। त मुंहिंजो फ़ोटोशॉप खुलियल आहे, तव्हां बि पंहिंजो फ़ोटोशॉप खे खोलियो ऐं असां हिते तस्वीर खे हिकिड़ी खे इम्पोर्ट कंदासीं जंहिंजो असांखे बैकग्राउंड कट करिणो आहे। त असां फाइल में वेंदासीं, फाइल में वञी ओपन कंदासीं। ओपन में वेंदासीं, जंहिं फोल्डर में तव्हांजी तस्वीर हुजे उहा तस्वीर तव्हांखे खणी असां हीअ तस्वीर डाउनलोड कई आहे। हिन तस्वीर खे असां ओपन था कयूं त असांजे न्यू विंडो में ओपन थी ईंदी फोटोशॉप जे। हाणे असांजी हीअ तस्वीर ओपन थी वई आहे। इहा तस्वीर असांखे इन तस्वीर जो बैकग्राउंड असांखे कट करिणो आहे। त हाणे हे असांजो तस्वीर अची वई आहे। हाणे असां हिन जो बैकग्राउंड कट कंदासीं। सभ खां पहिरियां हिन जो तालो ओपन कंदासीं। ताले ओपन करण खां पोइ हिते तस्वीर असांजी फ्री थींदी। हाणे असां हिन तस्वीर खे कट करण जे लाइ डिफरेंस टूल आहिनि, पर अॼु असां सिर्फ़ु टूल असां इस्तेमालु कंदासीं। असां पॉलीगिनल लासो टूल इस्तेमालु कंदासीं। उनखे असां खणी ईंदासीं, क्लिक कंदासीं। हे असांजो हाणे ॾिसो था हिते सिलेक्शन नई नज़र पई थी अचे। हीअ असांजी सिलेक्शन नज़र अचे थी पई। हाणे असां हीअ नंढड़ी तस्वीर आहे, अगरि असां हिते कट करणु शुरू कंदासीं त असांजो सही कटिंग न थींदी। छो जो असांजियूं या त असांजी ॿांह या वार असांजा कटिजी वेंदा, या वरी असांजूं के शयूं रहिजी वेंदियूं। त सभ खां पहिरियां असांखे हिन तस्वीर खे खणणो आहे ज़ूम। हिकिड़ी ॿी शइ मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त सभ खां पहिरियां जीअं तव्हां कट करणु अचो था त उन में तव्हांखे डुप्लीकेट लेयर ठाहिणु खपे। कंट्रोल जे खे जीअं तव्हां हणंदो, कंट्रोल पकड़े जे खे हणंदो त तव्हांजी डुप्लीकेट लेयर ठही वेंदी। हाणे हिकिड़ी असांजी लेयर साॻी पई आहे, हिकिड़ी असांजी ॿी लेयर थी वई। हेठि लेयर जेका तव्हांजी ओरिजिनल आहे उनखे वरी तव्हां बंदि कयो ऐं हिन लेयर खे ज़ूम कयो। जीअं असां ज़ूम कंदासीं त ॾिसो असांजी तस्वीर वॾी थी वई। हिकिड़ो पासो कहिड़ो बि वठोसि ऐं उन ॾांहुं वञी तव्हां कट करणु शुरू कयो। हाणे असां हितां हे कट करणु शुरू था कयूं। ऐं जेके ॿाहिरियां ॿाहिरियां वार जेके आहिनि तव्हां भली इहे तव्हां हिन जा कट करे छॾियो। जीअं ॾिसो पोयां हे कलर पियो थो अचे। बसि एतिरो, घणो घणो मथे न आहे वञिणो, थोरो थोरो करे कट करिणो आहे असांखे, त जीअं असांखे ख़बर पवंदी वञे त कट असांजो सही थिए थो न थियो। उन खां पोइ हिते बैकग्राउंड या डिलीट खे खणणो आहे असांखे। त असांखे ॾिसो हाणे बैकग्राउंड हे कट थिए थो पियो। वरी मां ज़ूम इन थो कयां। हाणे ॾिसो तव्हांखे हे कट पियो थो चए। वरी असां ज़ूम था कयूंसि, असांजो ज़ूम थी वियो। वरी असां हिन साॻी जॻह ते आयासीं। थोरो थोरो ईअं साइड खां कंदा वञिजो, त पोइ सॼे खे न वञिजो भली हाली फ़िलहाली तव्हां बसि हे थोरो थोरो ईअं कंदा कंदा कट थींदो थो वञे। तव्हां जेतिरो जेतिरो टूल खे हलाइणु शुरू कंदव ऐं क्लिक जेको तव्हां कजो उहो थोरो थोरो खे कंदा वेंदव त तव्हांखे कटिंग करणु सवलो ऐं मज़ो ॾींदी करण में।
हाणे असांजो हे कट थी वियो। हाणे असांखे जेको हिन जो बैकग्राउंड आहे उनखे असांखे हे जेको अञा जेको असां थोरो थोरो हेॾां करे कट करे करे आयासीं, हाणे यार लॻे थो हिकदमि सिलेक्ट करे असां कट कंदासीं। हाणे असांजी हीअ तस्वीर हाणे असांजी कटिजी वई। असां हिकिड़ी ॿी लेयर वठंदासीं जीअं असांखे तव्हांखे कुझु टेॾियूं शयूं नज़र ईंदियूं, उन्हनि खे वरी अञा सुहिणो करण जे लाइ असां हिकिड़ी नई लेयर वठंदासीं, उनखे हेठां खणी ईंदासीं। उनजो छा कंदासीं असां बैकग्राउंड कलर जेको आहे उहो चेंज कंदासीं। चेंज अहिड़ो कलर कयूं जेको असांखे खुली बीहे। त असां ब्लू था कयूंसि, जीअं ब्लू खुली बीहंदो। उन खां पोइ हिते मां तव्हांखे ॾसियो हुयो बकट टूल खे खणी करे अचां, उन ते हाणे असांजी हे ब्लू टूल थी वियो। हाणे असां तस्वीर खे जॾहिं ज़ूम कंदासीं त तव्हांखे शयूं मां ॾसां थो जेके सुठियूं न लॻंदियूं। हाणे ॾिसो जीअं हीअ कोनो ठहियलु आहे, हीअ कुंड रहिजी वई आहे, हीअ जॻहियूं आहिनि, त इनखे जीअं हीअ हितां ॾिसो वरी अञा तव्हांखे मां ॾसां थो जीअं हे कोना आहिनि, इहे सही न आहिनि थिया, त इन्हनि खे असांखे वरी थोरो अञा सुहिणो करिणो आहे। त उहो सुहिणो कीअं कंदासीं, असां रबड़ में वेंदासीं, इरेज़र में वेंदासीं, इरेज़र खे खणंदासीं, ॾिसो थींदो थो वञे आहिस्ते आहिस्ते, ऐं जेके कोना आहिनि इहे मरी वेंदा। तव्हां जेतिरो रबड़ खे वॾो कंदव कंट्रोल वॾी डींगी खे तव्हां दॿाईंदव त तव्हांजो वरी तव्हां रबड़ सां हुनखे थोरो फर्निश करे सघो था, सुहिणो करे सघो था तस्वीर खे, जितां जितां तव्हांखे कोनो थोरो टेढ़ो लॻे। तव्हां लोसो टूल पॉलीगन लोसो टूल खे सिखियो, इन जे अंदरि ई वरी हिकिड़ो मैग्नेट टूल आहे। मैग्नेट टूल खे असां इस्तेमालु कंदासीं, हिकिड़ी जॻह ते क्लिक कंदासीं, असां जिथे जिथे माउस खे खणी वेंदासीं असांखे हिनखे दॿाइण जी ज़रूरत कोन्हे का। जिथे जिथे असां माउस खे खणंदा वेंदासीं उहा शइ सिलेक्ट कंदो वेंदो। हे टूल बि सुठो आहे, पर हिन में तव्हांखे वॾी केयरफुली सां तव्हांखे इस्तेमालु करिणो पवंदो। जीअं जीअं तव्हां हिन में प्रोफेशनल थींदा वेंदव त तव्हांखे हे आसानी ॾींदो वेंदो। जो कुझु डॉट अची विया आहिनि हिन में, पर मां तव्हांखे पहिरियां बि ॿुधाए चुको आहियां त वरी तव्हां इरेज़र सां उहे डॉट हटाए सघो था। अगरि तव्हां जिथे जिथे घुमाईंदा था वञो ऐं उते उते क्लिक कंदा वेंदव, उते उते क्लिक कंदा वेंदव, क्लिक करण खां पोइ हिते तव्हां क्लिक थोरी थोरी जॻह ते क्लिक कंदा वेंदव त हे टूल बि मज़ेदार, ॾाढो ज़बरदस्त आहे। हे टूल बि ॾाढो ज़बरदस्त आहे, तव्हां हिन सां बि सुठे तरीक़े सां कट कंदा वेंदव। दोस्तो वरी मां ॿी तस्वीर हिन मासीअ जी डाउनलोड कई आहे। हिन जी असां कंट्रोल जे ॿी कॉपी था ठाहियूं ऐं वरी असां हिनखे ॿिए टूल सां कट करण जी कोशिशि कंदासीं। क्विक सिलेक्शन टूल आहे, तव्हां हितां रखियो, पहिरियां थोरो ज़ूम कयूं असां तस्वीर खे, जीअं आसानी सां असांजी सिलेक्शन थी सघे। असां हिनखे थोरो अंदरि करे सघूं था, हिते थी वियो। जीअं तव्हां जीअं हिनखे खणंदा ईंदव हेठि ईअं छिकींदा ईंदुसि, हे पाणे थींदो ईंदो। हाणे हेसि ताईं असांजी हीअ सिलेक्शन थियल आहे, हिनखे असां डिलीट या बैक खे दॿाईंदासीं, हीअ असांजी डिलीट थी वई। वरी असां हिते रखे वरी सिलेक्शन खे था छिकियूं त हे टुकड़ो वरी सिलेक्शन थी वियो, हिनखे बि असां डिलीट कयोसीं।
हिते ई वरी हिकिड़ो चकर तव्हां क्लिक कंदो त उहा पुराणी जेका सिलेक्शन हूंदा उहो ख़तमु थी वेंदो। हिन सां तव्हां करे सघो था ईअं बेक कंदा वञो। हाणे मैजिक टूल जेको आहे उहो असां अहिड़ी तस्वीर ते असां लॻाए सघूं था। जीअं ॾिसो हीअ तस्वीर आहे, हिन जो पोयां कलर हिकिड़ो आहे, ग्रीन कलर आहे। असां हिते आहियूं, ॾिसो ग्रीन कलर खे हिन सिलेक्शन करे छॾियो, ये थी वई। हेॾा ब्लैक कलर अञा रहियल आहे, हिनखे सिलेक्शन कयोसीं, हिनखे उहो करे छॾियईं। वरी हे कोनो थोरो ग्रीन रहियल आहे, हिनखे आयोसीं, हिनखे करे चइजांइ हे ब्लैक रहियल आहे, हिनखे पोइ हिते असां सिलेक्ट कयोसीं, बैक या डिलीट कयोसीं त हे थी वियो। वरी असां हिनखे साॻी तस्वीर खे खणी आहियूं। हाणे वरी हिकिड़ो इरेज़र आहे जेको टूल आहे, हिन सां बि तव्हां हिनखे कट करे सघो था। कीअं कट करे सघो था? इरेज़र खयोसीं, हिनखे असां इरेज़र सां तव्हां हिनखे वॾो कयो, इरेज़र तस्वीर खे बि थोरो वॾो कयो। जिते जिते तव्हां तस्वीर खे रखंदा वेंदो उहो कटिबी वेंदी। असांजो बैकग्राउंड हो आहे, हिन सां बि तव्हां जल्दी जल्दी तस्वीर खे कट करे सघो था। तव्हांखे जेको सवलो लॻे, जेका शइ तव्हांखे सम्झ में न अचे तव्हां सवाल कजो वरी मूंखे, हिन सां तव्हां तस्वीर खे सेटअप करे सघो था। ॾिसो हे कटिजे थो पियो, हे आहे इरेज़र टूल। उमेद कयां थो त तव्हांखे हे टूल बि सम्झ में अची वियो हूंदो कट करण जो, त कट कीअं कजे। मैजिक इरेज़र टूल खे खणंदासीं ऐं अचे असां हिते हणंदासीं। ॾिसो हिन वरी सॼे खे सिलेक्शन करे थो सघे। त असां मैजिक इरेज़र टूल बि बैकग्राउंड तव्हांजो हिकिड़ो कलर हूंदो त उनखे उहो कट करण में आसानी थींदी। मैजिक इरेज़र टूल ज़्यादातर यूज़ न आहे थींदो, बैकग्राउंड इरेज़र टूल आहे, इन ते बि तव्हां कट करे सघो था। ॾिसो हे तव्हांजो कुझु शयूं तव्हांजूं हे कट कंदो वेंदो, कुझु शयूं तव्हांजूं रहाईंदो वेंदो। जिते जिते माइनर प्लस जो जेको निशान तव्हां ॾिसो था घुमे थो पियो, इहो जिते जिते हे घुमंदो, जिते जिते हे वेंदो, उहा शइ हे कट कंदो। हे असांजो बैकग्राउंड पोयां आहे ऐं असांजे बैकग्राउंड जे पोयां हिकिड़ी वॾी तस्वीर अची वई आहे। हिन वॾी तस्वीर खे असां चऊं था त हिकिड़ो नंढड़ो हिन कोने में असां हिकिड़ो फ्रेम ठाहियूं जंहिंमें हिन जी इहा तस्वीर अचे। पर हिन जी तस्वीर जेका आहे टोटल हिन टुकड़े खां वठी हे टुकड़ो अचे हिन जो, ॿियो घणो कुझु न अचे। त असां छा कंदासीं, क्विक टूल आहे, हे बि तव्हां फ्रेम खे सिलेक्ट कयो। असां हिन ते आयासीं, हिते अचे सिलेक्ट कयोसीं ऐं असां अचे हे टुकड़ो असां सिलेक्ट कयोसीं। हाणे ॾिसो त असांजी तस्वीर जेका आहे सिर्फ़ु एतिरी अची वई आहे। हाणे तव्हां ॾिसो हिन टूल खे तव्हां किथे बि खणी वञी सघो था, हेॾे हिन तस्वीर खे फ्रेम में किथे बि घुमाए सघो था। ऐं हीअ असां हिते सिलेक्ट कयोसीं, हिन लेयर खे असां सिलेक्ट कयोसीं ऐं असां हिकिड़े कोने में वञी खणी सघूं था, कहिड़े बि कोने में असां वञी हुनखे लॻाए सघूं था। जीअं तव्हांखे लोगोज़ मिलंदा, लोगो खे तव्हांखे चवंदा हुआ हुनखे असांखे हिते सेट करे ॾे, इम्बोस करे ॾे, त तव्हां हिनखे हिते कयोसीं। हाणे असां चवंदा हीअ तस्वीर थोरी वॾी आहे त कंट्रोल टी कंदासीं, हिनखे सिलेक्ट असांजी ॿीहर थियल आहे, उनखे असां नंढो करे आयासीं, वञी असां हिते कोने में आयासीं। हाणे असां इन खे फ्रेम टूल खे असां ईअं इस्तेमालु बि करे सघूं था। हाणे हीअ तस्वीर तव्हां ॾिठी, हिन तस्वीर खे ॾिसो तव्हां त हिन तस्वीर ते डॉट आहिनि घणा ऐं ब्लैक डॉट आहिनि। तव्हां ॾे का तस्वीर अची थी वञे त यार मूंखे जी हिन तस्वीर जे जेके न ब्लैक डॉट आहे तव्हां ॾे, त उहे तव्हां कीअं हटाईंदव? त उनजो हटाइण जो तरीक़ो इहो आहे त असां हे स्पॉट हेडलिंग ब्रुश टूल इस्तेमालु कंदा आहियूं ऐं उहो उन्हनि शयुनि खे हटाए छॾींदो आहे। असां अचे हिन स्पॉट टूल खे सिलेक्ट कयोसीं, हीअ तस्वीर असां ज़ूम कईसीं ऐं स्पॉट टूल खे असां सिलेक्ट कयोसीं, आयासीं हिनखे असां हिन डॉट जेतिरो कयोसीं, ॾिसो डॉट खे हटाईंदो थो वञे। तव्हांखे हे जेको दाइरो आहे इहो हिन डॉट खां थोरो वॾो रखिणो आहे जीअं हुनजा कोना न पकिड़े सघे। ॾिसो तव्हां हे डॉट हटाए सघो था इन स्पॉट टूल जे थ्रू।
ॾिसो तस्वीर हाणे असां थोरा ॿ टे डॉट छॾिया ॼाणी वञी त जीअं तव्हांखे सम्झ में अची सघे। हिनखे असां हटायोसीं, हिनखे असां हटायोसीं, हिनखे हटायोसीं, हिनखे हटायोसीं, हिनखे हटायोसीं, हिनखे हटायोसीं। त ॾिसो हिन जा फेस था हटी विया। हे आहे स्पोर्ट टूल ऐं इन जे हेठां ई वरी हिकिड़ो ॿियो आहे हैंडलिंग बुश टूल। उनखे इस्तेमालु करणु शुरू कंदासीं। हे हिनखे हमेशह हाणे असां इहा तस्वीर साॻी आहे। इन जे असां सभ खां पहिरियां त रिटराइज़ टूल में ईंदासीं, लेयर खे कंदासीं त असांखे कन्वर्टर ऑब्जेक्ट टूल में हलियो वेंदो। तव्हांखे मां वरी थो ॾिसां। ॾिसो असां जॾहिं कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्टिव त असां कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्टिव में कयोसीं सभ खां पहिरियां लेयर खे, पोइ आयासीं असां हिन में हैंडलिंग बुश टूल। हैंडलिंग बुश टूल जो कमु इहो आहे त असां हिनखे सिलेक्ट कंदासीं त हे डुप्लीकेट जेका शइ तव्हां ठाहिणु चाहींदो उहा ठहंदी। फॉर एग्ज़ाम्पल हे मां ज़ूम थो कयां तस्वीर खे। हाणे हे डॉट जेको आहे मां चवां थो हिते अचे हिकिड़ो ॿियो बि अचेसि, जेको हिन जो दाणो आहे या निशान जेको बि आहे। असां हिनखे क्लिक कयोसीं, अल्टर खे दॿाइणो आहे। अल्टर खे दॿाए हिनखे असां कैच करायोसीं। हाणे अचे हिते असां हिनखे एंटर कंदासीं। हाणे ॾिसो हिन जो हिते एंटर कयोसीं, इहो निशान अची वियो। वरी असां हिकिड़ो हिते बि था कयूंसि, एंटर कयोसीं, वरी ॿियो निशान अची वियो। ॾिसो उमेदु कयां थो तव्हांखे हे टूल बि सम्झ में अची वियो हूंदो। हे आहे स्टैम्प टूल आहे। हिनखे तव्हां बैकग्राउंड लाइ इस्तेमालु करे सघो था। जीअं फॉर एग्ज़ाम्पल असांजी हीअ ब्लू लेयर आहे, असां हिनखे सिलेक्ट कयोसीं ऐं हिन ते अची करे असां हिनजी थोरी साइज़ खे वॾो था कयूं। हिनखे साइज़ खे असां वॾो करे असां हिनखे बैकग्राउंड ते का सुठी डिज़ाइन ठाहे सघूं था। इहे ॾिसोसि, तव्हांखे इहा डिज़ाइन्स ठहंदी नज़र ईंदी हूंदी, लाइन्स जी आहे। हिन में घणियूं डिज़ाइन ॿिए बि आहिनि। हिते वेंदो तव्हां त तव्हांखे इहा डिज़ाइन नज़र ईंदियूं। जीअं फॉर एग्ज़ाम्पल हे आहे बैकग्राउंड में तव्हां हे ॼण था चाहियो कंहिं तस्वीर जे, त तव्हां इहा डिज़ाइन सिलेक्ट कई त असांजी हीअ पोयां डिज़ाइनियूं सेट थींदियूं वेंदियूं। हिन मां इहो बेनिफिट आहे त तव्हांखे डिज़ाइनियूं के ॻोल्हणियूं न पवंदियूं। तव्हां हुन जे मथां इहो कमु करे तव्हां डिज़ाइन पंहिंजी सेट करे सघो था। हिन जे मथां पोयां पोइ हिकिड़ी तव्हां तस्वीर ॾेई छॾी, पोयां तव्हां कहिड़ो कलर सिलेक्ट कयो हुन जे पोयां तव्हां इहो करे सघो था। हिन जूं घणियूं डिज़ाइनियूं आहिनि, घणियूं कस्टम आहिनि। वरी असां कंट्रोल C था कयूं हिनखे, वरी असां अचूं था हिकिड़ी हिन डिज़ाइन में, हिनखे कयोसीं। ॾिसो तव्हां हिन जो बि हे कमु तव्हांखे सम्झ में अची वेंदो। हिन जो वरी सन्हड़ा सन्हड़ा डॉट आहिनि, तव्हां इहो बि करे सघो था। ठीकु आहे, मूंखे उमेदु आहे त हे टूल बि तव्हांखे सम्झ में अची वेंदो। हाणे जीअं हीअ असांजी तस्वीर आहे, तव्हां हिनखे ॾिठो त हीअ असांजी हिन जो बैकग्राउंड कट थियल आहे। असां हिन बुश टूल खे हिन तस्वीर खे विच ते रखियोसीं ऐं हिन बुश टूल खे असां हितां कयोसीं। हिन जे कहिड़ी जे मथां करिणो आहे, हिन जे मथां कंदासीं त हिन जे मथां आणींदो, पर असां चाहियूं था त हिन जे हेठां कयूं त असांजो हिन जंहिं लेयर जे मथां असां कंदासीं उन जे लेयर जे मथां हे आणींदो। हाणे हे असांखे सेट थियो, पर इहो कलर हिन सिलेक्ट किथां कयो जेको हिन इहे कयो आहे। कलर हिते ॿ सिलेक्ट थियल आहिनि जेके, उहे कंदो। अगरि असां हिनखे हिते ब्लैक था कयूं ऐं पोयों कलर असां हिन जो वाइट था कयूं, जेके असांजा हिते हाणे ॿ कलर सिलेक्ट थियल आहिनि, त असांजो कलर इहो हिते पोयां इहे कलर आणींदो। ॾिसी वठो तव्हां, साइडुनि में वाइट अथसि, पर अगरि असां हिनखे वरी घुमाईंदासीं त हे वाइट ऐं साइडुनि मां ॾिसो ब्लैक कलर। त तव्हां हे हीअं तस्वीर खे ॾेई सघो था पोयां। उमेदु कयां थो त तव्हांखे सम्झ में अची वेंदो। थैंक यू सो मच। त टूल तक़रीबन तव्हांखे सम्झ में अची आहे। वधीक वरी पोइ असां जीअं जीअं प्रैक्टिस कंदासीं तीअं तीअं असांखे ख़बर पवंदी। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़। वरी नई लेसन में मिलंदासीं। तेसिताईं जो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।